अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा मंठार हाणे संगदिल खे अगवा करे खणी ईंदो। छा रेस बालाज खान संगदिल खे मरण में कामयाब थी वेंदो। छा मिठल खान हाणे पंहिंजे धीउ जो संग रेस बालाज खान खे ॾींदो। छा मल्हार हाणे रेस बालाज खान सां जंग कंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब करण सां को आवाज़ बैलेंस न कंदो। काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा मंठार जेको आहे पूरी कोशिशि कंदो संगदिल खे अगवा करण जी। बहरहाल संगदिल जेको आहे हाली फ़िलहाल हिन जे मुंहं ते कॾहिं बि न चढ़ंदो। संगदिल सां गॾु माण्हू हूंदा ऐं संगदिल हिननि खे ॻाल्हाईंदो। मंठार खे चवंदो त तूं हाणे मौत पियो करीं, तोखे हाणे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। मंठार चवंदो संगदिल तोखे हाणे मोकल, तोखे हाणे रेस बालाज खान जे हथां केर बि न बचाईंदो। संगदिल चवंदो त राबेल मुंहिंजी आहे, मुंहिंजी रहंदी। न राबेल मल्हार जी थींदी, न ही रेस बालाज खान जी थींदी। मतलब त राबेल हिकु ज़िद बणिजी चुकी आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो बालाज खान जेको आहे मंठार खे चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे त तुंहिंजी संगदिल जे पोयां राति ॾींहुं हिकु करे छॾ। तूं तमामु जल्द अगरि जेकॾहिं हिन खे अगवा करे मूं वटि खणी ईंदे त पोइ मां इन खे ईअं गुम करे छॾींदुमि। मतिलबु त इन खे ईअं मारे छॾींदुसि जो लाश माइटनि खे बि न मिलंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मिठल खान जेको राबेल जो संग रेस बालाज खान खे न ॾींदो ऐं हू साफ़ इनकार करे छॾींदो रेस बालाज खान जे अॻियां। रेस बालाज खान खे चवंदो तुंहिंजी धीउ जो संग मां तोखे कॾहिं बि नथो ॾेई सघां, छो जो तव्हां रेस आहियो ऐं असां ग़रीब आहियूं। तव्हां रेसनि जे मथां असां कॾहिं बि न गौर कंदासीं, मतिलबु त न पुॼी सघंदासीं। रेस बालाज खान चवंदो त तोखे कीअं बि करे पंहिंजी धीउ जो संग मूंखे ॾियणो पवंदो, छो जो मूं हुनखे पसंदि कयो आहे ऐं उनखे चाहियो आहे ऐं हू मुंहिंजी दिलि जी हार आहे। हू हिकु हाणे राबेल जी ज़िद बणिजी चुकी आहे। मतिलबु राबेल मुंहिंजी ज़िद बणिजी चुकी आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो मल्हार जेको आहे रेस बालाज खान खे धमकाईंदो। रेस बालाज खान खे चवंदो अगरि जेकॾहिं राबेल खे मुरी अखि खणी निहारियो त पोइ मां तुंहिंजा इहे अखि कढे छॾींदुसि, मतिलबु त तोखे खटि ॿेड़ो करे छॾींदुसि। रेस बालाज खान चवंदो त मल्हार राबेल सिर्फ़ु मुंहिंजी आहे, मुंहिंजी थी रहंदी, न राबेल तुंहिंजी थींदी न ही संगदिल जी थींदी। जेसीं ताईं मां राबेल खे पंहिंजो न बणाईंदुसि, जेसीं ताईं मां सुख जो साह कॾहिं बि न खणंदुसि। मल्हार चवंदो रेस बालाज खान तूं हर हाल में मरंदे। दोस्तों उम्मीद आहे कहाणी इहा हूंदी, तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।